बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग इन पर्सन विद लैला। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त समूरी सिंध में हिन वक़्तु कैनाल्स ख़िलाफ़ तमामु घणा एहतजाज हलनि पिया, जंहिंमें ज़ाहिरा जेकी सियासी पार्टीज़ हुजनि या उन खां अलावा क़ौमपरस्त जमातुनि जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हू बि भरपूर नमूने पार्टिसिपेट कनि पियूं ऐं तकरारी कैनाल्स बाबति जेकी जदोजहद आहे हुन में तेज़ी आंदी ॾिठी असां जेको ऑब्ज़र्व कयूं पिया उहा असांखे बाक़ाइदा तौर ते नज़र अचे पई। सो अॼु असांजे शख़्सियत सां मौजूदु आहियूं सैयद ज़ैन शाह साहब जे घर, उन्हनि वटि आया आहियूं असां इंटरव्यू जे लाइ। सो ज़ैन शाह साहब जी जेकॾहिं वधीक ॻाल्हि कजे त के तारुफ़ जा मोहताज आहिनि कोन, प्रेसिडेंट आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी जा, वधीक असां उन्हनि सां जेकी कैनाल ख़िलाफ़ तहरीक हू हलाइनि था, काफ़ी अॼुकल्ह वायरल लॻा पिया आहिनि, चोलिस्तान बि पुॼी विया, उन खां अलावा तहरीकूं बि कैनाल्स ख़िलाफ़ हलाईंदे असांखे नज़र अचनि पिया। सो अॼु उन्हनि खां असीं ॼाणींदासीं त हू उन्हनि खे इन तहरीकनि मां मोट हेल ताईं केतिरी मिली आहे ऐं केतिरी हेल ताईं हू कामयाबी माणे सघनि। सो अस्सलाम वालेकुम सर, वॾी महिरबानी तव्हांजे क़ीमती वक़्त जी। ऐं अॼुकल्ह असां ॾिसूं था तव्हांखे त तहरीक हुजे या उन खां अलावा जलसा या जेके बि गैदरिंग्स तव्हां करायो था उहे मोस्टली कैनाल्स ख़िलाफ़ ई हुजनि पियूं। सो हेल ताईं केतिरी कामयाबी मिली आहे तव्हांखे कैनाल तहरीक जेकी तव्हां हलाई आहे उन्हनि ख़िलाफ़? जॾहिं अॼु खां 8 महीना पहिरीं जॾहिं असां ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी 8 जुलाई जी मीटिंग जो मिनट्स पढ़िया या फर्स्ट हुई असांजी पढ़िया, त उन खां पोइ इहो सोचियो त प्रेसिडेंट गॾु आहे, फेडरल गवर्नमेंट गॾु आहे, पोयां कंपनी सरकार बि गॾु आहे, हाउ इट्स डिफिकल्ट ऐं कीअं थींदो। पोइ असां तॾहिं ई फ़ैसिलो कयो त ही एक्सपर्ट सां इस्लामाबाद कराची मुख़्तलिफ़ एक्सपर्ट सां मिलियासीं त हीउ केतिरो थींदो। त असांखे इदरीस राजपूत हुजे या जेके बि दोस्त जेके एक्सपर्ट्स डेलीगेशन उन्हनि ॿुधायो त जेकॾहिं इन शयुनि ते अमल दरामद थियो त मुस्तक़बिल में सिंध जो ई एग्रीकल्चर जो जेको मौजूदा कैनाल सिस्टम जो आहे इहो ख़तमु थी वेंदो मेजॉरिटी। छो त 1 करोड़ 20 लखनि जी ज़मीन आहे ऐं पाणी हूंदो 20-30 लखनि जो, पोइ केरु कंहिंसां विढ़ंदो छा कंदो। हिकु ॿियो, पीअण जो पाणी ख़ुदि मुतासिर थींदो वेंदे शहरनि ताईं, त उन करे एग्रीकल्चर त सिंध जो माण्हू, सिंध में रहंदड़ माण्हू सॼो डिस्टर्ब थी वेंदो। ऐं हिकिड़ो ॿियो, इकोलॉजी जेका आहे उहा इकोसिस्टम बि डिस्टर्ब थी वेंदो, अंडरग्राउंड वाटर ख़तमु थी वेंदो, खोड़ शयूं आहिनि। पोइ इन जी ॾिसंदे त डू और डाई जी पोज़ीशन जेॾी महिल ॾिठीसूं ऐं मुल्क जी ताक़तवर या फ़ैसिला कुन सभु हिकिड़े पासे ॾिठोसीं, पोइ असां इहो ॾिठो त पब्लिक मंझे उन्हनि खे आगाही मुहिम कजे। पोइ असीं आगाही मख़सूस दोस्तनि सां वर्करनि सां त प्रोजेक्ट छा आहे उनजी, ऐं वरी उनजी मार्फत वरी माण्हुनि में वियासीं, कॉन्फ्रेंसिस कयूंसीं, आगाही मुहिम। आगाहीअ मां पोइ असां अक्टूबर में वरी बेदारी मुहिम शुरू कई त पब्लिक मीटिंग्स नंढनि वॾनि शहरनि में कजे। उहा हितां कराची खां बदीन वियासीं, हैदराबाद खां उमरकोट वियासीं, मुख़्तलिफ़ वियासीं, गंबट वियासीं। पोइ उन मां इहो थियो जो बेदारीअ मां हिकिड़ी ओवरऑल प्रेसिडेंट साहब जे लाइ हाणे बि साॻियो ई ख़्यालु आहे त हू इन मामले में गॾु आहिनि या पार्लियामेंट्री इजलास खां बाद में तव्हांजो ख़्यालु तब्दील न थी पियो आहे इन बाबति? न, हुन ग़लति बयानी कई, ज़बान सां छा चवणु, कलम ॻाल्हि कंदो। सदर जी आइनी अथॉरिटी त आहे ई कोन, पीपल्स पार्टी जो गैर आइनी क़दम खयो अथसि, उनखे असांजो इस्तीफ़ा ॾे। छो त हुनखे तरीक़ो जेको इस्तेमालु करणो, पीपल्स पार्टी त मिनट्स खे बि झुटलाए पई त इहे मिनट्स सही कोन आहिनि। केरु पियो झुटलाए? पीपल्स पार्टी। हा, प्रेसिडेंट करे थो। प्रेसिडेंट त चई छॾियो त हू कैनाल्स जे ख़िलाफ़ आहिनि। न, प्रेसिडेंट चई मुंहिंजो पेपर न आहे, पोइ वरी वठंदासूं ॿिए खे, छो त हीअ थियो ई गैर आइनी तरह सां। छो त प्रेसिडेंट जा सिधा पावर्स कोन्हे, आख़िर में ईंदो आहे प्रेसिडेंट ॾे, हुन हेठां खां प्रोसेस थींदो आहे, नऊं कैनाल्स नई सिस्टम, उहो प्रोविंशियल गवर्नमेंट्स, इरसा, वापडा, मुख़्तलिफ़ थींदो CCI, पोइ असेंबली, पोइ प्रेसिडेंट। ही आउट ऑफ वे चैनल इस्तेमालु कयो वियो, पर हीउ जेको हिननि अॻे हुनजो बंदोबस्तु करे छॾियो आहे, हीउ जेको 26th अमेंडमेंट खां पोइ कैंगरू कोर्ट्स ठाहियूं था न कॉन्स्टिट्यूशनल, त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में वञूं त इहो प्रेसिडेंट ग़लति ऑर्डर कयो आहे, त उहो ख़ुदि साल ॿ त असांखे कोन ठाहिणियूं त असीं कैनाल ठही वेंदा। उन करे हीउ सॼो बंदोबस्तु करे। हाणे बि लॻे पियो त कैनाल्स ठहंदा? ॾिसो,
कंसिडरिंग द करंट सिनारियो या जेकी जिदोजहद ॾिसूं या यकीनी प्रेसिडेंट जी ॻाल्हि पीपल्स पार्टी जी ॻाल्हि उन्हनि ते तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई यकीन न आहे? न उहो ग़लति बयानी पिया कनि ऐं पीपल्स पार्टी जेका लथी आहे हेठि उहा निजी इन लाइ लथी आहे त टू काम डाउन पीपल, ओके तहरीक खे थधो करण लाइ साॻियूं ॻाल्हियूं जेके दरिया बचायो कमेटी पई करे, जेका ॿियूं जमायतूं पियूं कनि त असीं बि साॻी ॻाल्हि कयूं। रस्तो इहो आहे सिर्फ़ु जीअं 8 जुलाई ते मीटिंग थी आहे, वरी हींअर उन ग्रीन पाकिस्तान खे सॾे या प्रेसिडेंट्स उनखे अप्रूवल जेको लफ़्ज़ आहे सो डिसअप्रूव करे छॾे, दैट्स ऑल, डीनोटिफाई करे छॾे, दैट्स ऑल सिंपल। इन खे न को जलसन करण जी ज़रूरत आहे, न जुलूस कढण जी ज़रूरत आहे, न रेज़ोल्यूशन करण जी ज़रूरत आहे। तव्हांखे लॻे पियो त हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी उन्हनि सां गॾु आहे? पोइ ज़बानी जेके बि ॻाल्हियूं करे पई ग़लति आहे, हू त लिखी बि चुका आहिनि, जीअं सीएम साहब बि काफ़ी दफ़ा उन्हनि खे ख़त लिखी चुका आहिनि, या सीसीआई वारो मामिलो त सीसीआई जो इजलास कोठायो वञे, इन बाबति तव्हांखे इहे डेवलपमेंट्स न सम्झो मूं हिनखे फॉलो कयो आहे सीसीआई ताईं मुख़्तलिफ़। मामिलो इहो आहे त इहा अंडरस्टैंडिंग अॻे बि सीएम जो क्राइम थियल आहे। जलालपुर कैनाल उन ते लेटर 2 साल पहिरीं 3 साल पहिरीं ठहियो आहे, पीटीआई जे दौर में ॿुधो त सही न, जलालपुर कैनाल उन ते लेटर लिखी छॾियो। लेटर लिखो माना त तई ठाहींदा रहो, उहो पिंड दादन एरिया आहे उन में ठहे थो, 2 लख एकड़नि जो आहे। असीं तव्हांखे लेटर लिखी छॾींदासीं, तई पंहिंजो कमु करियो ऐं असां लेटरबाज़ी कंदासीं। उन करे हींअर बि मैनेज इहो थियल आहे त असीं तव्हांखे लेटर लिखंदा रहंदासीं, असीं बयानु ॾींदा रहंदासीं, पर लिखत में त तव्हांखे लिखी नथो न, जॾहिं असीं डीनोटिफाई करियूं त पोइ ॾुआरी आहियूं। सो उन करे हू प्रो कैनाल्स आहिनि ऐं अमलनि उन लाइ ऑर्डर कढी चुका आहिनि। हीअ जेको हुन जी पार्टी लथी आहे उहो पब्लिक क्राए जेका तमामु वधी वई आहे उन करे थी आहे, पर असां हींअर एतमाद में आहियूं सिंध जे माण्हुनि जी उभार ॾिसी। अच्छा, सो नो एक्सपेक्टेशंस फ्रॉम पीपल्स पार्टी, पर हू आहे त इक़्तिदार में न, त हू उहा करे सघे थी। ऐं तो चवां त ॾिसो पावर छा एक्सपेक्ट कयो पिया, असां मुतालिबो छा आहे? सिंपल इहो आहे, प्रेसिडेंट डीनोटिफाई करे इन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी 8 जुलाई 2024 में जेको मीटिंग संदसि सरबराही में थी उन खां डीनोटिफाई करे, वधीक असां जेको हुननि सां न को जहिड़ो आहे। तव्हां चयो पिया त वफ़ाक़ खां अलहदा थी वञनि। ॾिसो इहो पंहिंजो ऑप्शन आहे। ॾिसो हुननि खे चवनि कैनाल भले ठाहियो, असीं वफ़ाक़ खां त अलॻि थी वञूं। आउं थो चवां त हींअर हुन वटि पावर आहे, हू असांजो पंहिंजो हितां जो ॼाओ आहे, मुंहिंजो त पाड़ेसिरी आहे, घर असांजी ॿिन्ही गॾु आहिनि, त उन करे असां त चाहींदासूं त हुन वटि जॾहिं पावर आहे त सिंध ऐं सिंधियुनि जे फ़ाइदे में इस्तेमालु थिए। हुकूमत खां जेकॾहिं अलॻि था थी वञनि, ॿियो को मिसाल प्रेसिडेंट तव्हां चाहियो था त थियनि हुकूमत खां पंहिंजो इहो कार्ड इस्तेमालु कनि? ॾिसो उहो करणु असीं था चाहियूं त इहो ख़तमु थिए। सादो सिंपल इहो आहे त सदर खे वापसि वठणु घुरिजे। हाणे सदर साहब त मञनि ई कोन था त असां इहो सभु कयो आहे। किथे चयो अथसि इहो जेकॾहिं चवे त स्टेक होल्डर्स खे मिली करे ऐं ख़िलाफ़ इहो इनफ न आहे न, जेकॾहिं हाणे रिव्यू थो करणु चाहे 8 जुलाई खे त सुठी ॻाल्हि आहे। 8 जुलाई 2024 खे जेकॾहिं हू रिव्यू थो करणु चाहे त कम अप विद दिस। ऐं ॿियो हिन खे तेसि ताईं होल्ड करिणो पवंदो त ही ऑल 6 कैनाल्स जी डेवलपमेंट या बजट में न रखिया वञनि अंटिल नेक्स्ट डिसीजन। अच्छा, सभु 6 कैनाल्स, छो त हाणे जेको ऑब्जेक्शंस आहिनि सिन खे त 2 कैनाल्स खे न 6 नहीं थियनि, 6 नहीं थिया आहिनि। हुन में रेणी आहे, ॿिया जेके बलूचिस्तान जे लाइ फेज़ 2 आहिनि उन्हनि जा। ॾिसो बलूचिस्तान जो न फेज़ 1 जेको रेणी आहे उहो तौसा तां शुरू थो थिए ऐं सुई में ख़तमु थो थिए। फेज़ 2 जेको आहे उते ई खां शुरू थो थिए ऐं झलमक्सी ते थो थिए। ऐं राइट बैंक कैनाल जेको आहे केपी में उनजो फेज़ 1 इलाही साल अॻे 20 साल अॻे ठहियलु आहे, उनजो फेज़ 2 एक्सटेंशन पई थिए, माना नओं पाणी पियो मंज़ूर थिए। साॻे सूरत में ग्रेटर थल कैनाल जेको आहे, ग्रेटर थल कैनाल में आउं त ॾिसी आहियां फिज़िकली 5 कैनाल 2010 में ज़रदारी साहब, गिलानी ऐं काइम अली शाह उहो स्ट्रक्चर ठाराए छॾिया। माना उन मां फर्स्ट जेको आहे फेज़ 1 उन ते 3.5 लख एकड़ असांजी खिपरो जी जहिड़ी लैंडस्केप आहे न, वारियासी ड्रिबूं ओड़ी लैंड आहे, 3.5 लख एकड़ उन्हनि जे तवसुस सां थियनि पिया। इहो मुशर्रफ इफ़्तिताह कयो हो, पर न करे सघियो, कंप्लीट न करे सघियो। फ्रॉम 2008 टू 2010 हिननि अची पूरो कयो ऐं इफ़्तिताह कयो। ऐं हींअर जेको चौबारा थो ठहे जंहिंजो हिन जे स्कीम में नालो आहे उहो 6.5 लख एकड़नि ते आहे। त उन करे ख़ुशाब, लिया, बखर, मुज़फ़रगढ़ ऐं जंग जूं
ही जेके ड्यून्स आहिनि या वारिया सा इलाइक़ा आहिनि सैंड ड्यून्स उन्हनि खे आबाद करिणो आहे जॾहिं त वापडा जो सिस्टम थो चवे यानी गवर्नमेंट जा फिगर्स आहिनि त अराउंड 20% शॉर्टफॉल आहे जॾहिं शॉर्टफॉल आहे त नओं कैनाल न सिंध में न पंजाब कंहिं सूबे में न ठहणु घुरिजे अंटिल जॾहिं असांजो डिसीजन थिए त पाणी हाणे मौजूदा सिस्टम में वधी वियो आहे वधी इन करे वियो आहे त 1991 अकॉर्ड में 114 MAF मिलियन एकड़ फुट आहे स्टैंडर्ड ऐं 3 MF आहे उहो आहे जबलनि ते उहो KP खे ॾिनल आहे 117 ते एस्टिमेट थियल आहे हाणे उन खां वधंदो पाणी कैनाल ठहंदो उन खां घटि आहे कैनाल न ठहंदो हाणे हींअर वापडा जूं फिगर्स आहिनि जॾहिं दयामीर भाषा डैम ते जेको हीउ मंज़ूरु थियल आहे ठहे पियो त असांजे कैनाल सिस्टम जी डिमांड जेका आहे सा 102 to 105 आहे मिलियन एकड़ फुट पर असां वटि अवेलेबल 96 MAF आहे ऐं 96 में असांजी दयामीर भाषा 6 MAF जो ठहंदो त असांजो शॉर्टफॉल पूरो थींदो अच्छा ॿियो जेको बाक़ी जेको 10 आहे उहो 8.5 आहे 8.6 उहो पढ़णो आहे समुंड में उहो त असांखे सिर्फ़ु ॿोॾ वारो आहे 10 सालनि खां पोइ हिकिड़ी दफ़ा मिलंदो आहे पाणी बाक़ी त हुन ते अमल दरामद कोन्हे ऐं सिंध जे कोस्ट खे कोस्टल बेल्ट खे ओन नथो करे पाकिस्तान पंजाब नथो ओन करे पंजाब नथो ओन करे न ओन त कबी हीअ जेकर मुल्क जो आहे कोस्टल बेल्ट त उन जूं ज़रूरियात सिंध खे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिज़र्वेशन जी ख़दशा रहिया आहिनि न कि उहो डिमांड्स कंदो रहियो वफ़ाक़ खां बि त एटलीस्ट ओन त कयो वञे सो त मूंखे इजाज़त ॾींदा त आउं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठां ऐं काफ़ी इंपॉर्टेंट डिस्कशन हले पई जेके तव्हां असांखे डाटा बि ॻणायो पई डिटेल्ड हुयो कैनाल्स खे वठी करे जेके ऑब्जेक्शन्स आहिनि सिंध जा ऐं पाण जेके सर्जन तहरीक हलाइनि पिया हुन बाबति असांजी डिस्कशन हले पई उहो पीपल्स पार्टी मां छा एक्सपेक्ट कनि पिया मुतालबो छा आहे हुन बाबति डिस्कशन हले पई वधीक कंटिन्यू कंदासीं राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक नाज़रीन वेलकम बैक नाज़रीन मुसगन मौजूद आहिनि SUB जा प्रेसिडेंट सैयद ज़ैन शाह साहब ऐं हुन सां काफ़ी इंपॉर्टेंट डिस्कशन हले पई कैनाल्स खे वठी करे जेका हुनजी तहरीक आहे ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी मां हू छा एक्सपेक्ट कनि पिया कैनाल्स खे वठी करे उन ते काफ़ी डिटेल डिस्कशन हले पई सो सर वापसि अचूं था पंहिंजी तव्हांजी जेकी कैनाल मुख़ालिफ़ तहरीक आहे उन में तव्हांजे जेकॾहिं असीं इतिहादनि जी ॻाल्हि कयूं त केरु केरु तव्हां सां गॾु आहे ॿियनि सियासी पार्टीज़ मां ॾिसो हिकिड़ो आहे सेव रिवर इंडस मूवमेंट उन में GTA जूं 5 जमायतूं आहिनि ठीकु आहे क़ौमी अवामी तहरीक मुस्लिम लीग फंक्शनल नेशनल पीपल्स पार्टी त उन करे उन जूं 5 जमायतूं सिंध यूनाइटेड पार्टी त हिकिड़ियूं इहे आहिनि जमायतूं ऐं ॿियूं आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जमात इस्लामी ऐं AJP इहे जमायतूं आहिनि बाज़ाब्ता उन जूं मेंबर कैनाल्स जे ख़िलाफ़ आहिनि कैनाल सेव रिवर इंडस मूवमेंट में गना तो ऑब्वियसली कैनाल्स जे खिलाफ हां प्रेजेंटली एनल असां खोड़ इश्यूज़ आहिनि पर डेल्टा जो भी इशू आहे करंटली तव्हां जो इहो ई करंट इहो आहे ऑब्जेक्शन नो मोर कैनाल्स ऑन इंडस ठीक है अच्छा सर जॾहिं तव्हां असां ॾिठोसीं त कैनाल्स ख़िलाफ़ तव्हां तहरीकूं हलायूं पई ऐं जिन पार्टीज़ खे तव्हां ॻणायो पई ठीकु आहे PTI जी बि ॻाल्हि कई अच्छा पर उन्हनि जलसनि में उन्हनि गैदरिंग्स में घणा झंडा जेके आहिनि उहे तव्हांजी पार्टी जा नज़र ईंदा आहिनि जेके ख़ाली ॿियनि पार्टीज़ जा लीडर्स आहिनि उहे सिर्फ़ु तव्हां सां स्टेज ते गॾु हूंदा आहिनि उन्हनि पार्टीज़ जा झंडा उते छो न आहिनि ॾिसो के असां अहिड़ियूं बि कंदा आहियूं रैलीज़ जिन में झंडो ई कोन हूंदो आहे मिसाल ॻाल्हि अच्छा ऐं ॿुधायां पियो एंटी कैनाल एक्शन कमेटी आहे उहा निजी आबादगारनि जी ऐं एज़ अ फार्मर बि आहियां एग्रीकल्चरिस्ट बि आहियां असां एंटी कैनाल एक्शन कमेटी जी मूवमेंट में असां बि कमु कंदो आहियां हुननि आबादगार तंज़ीमुनि में त झंडो ई कोन खणंदा आहियूं उहा मूवमेंट चलो आबादगार अची वञनि था न उहे तव्हां ओॾीमहिल आउं आबादगार थींदो आहियां ठीकु आहे त पोइ झंडनि जी ऑटोमेटिकली मतिलबु ज़रूरत ई कोन आहे न हिते त थोरी घणी पवे पई हाणे वरी तव्हां पिया ॿुधायो इहो तव्हां छो त शुरूआति में सिंध यूनाइटेड पार्टी जो घणो इनिशिएटिव हो उन में मुतहरिक रोल हो या GSN जे ॿियनि जमायतुनि जो अवामी तहरीक जो सिंध तरक़ी पसंद पार्टी जो ईअं न आहे हिकु जो आहे तमामु घणनि जमायतुनि जो आहे पर न हो पर तव्हां पोइ काफ़ी वक़्त खां ॾिसंदा ऐं माना असां जूं जेके बेदारी मार्च 4 आहिनि फ्रॉम कराची टू बदीन फ्रॉम हैदराबाद टू उमरकोट फ्रॉम दादू टू मेहर ऐं फ्रॉम हीअ गंबट हाणे 3 अप्रैल ते इन में
PTI भरपूर शिरकत कई, जमा इस्लामी पंहिंजनि झंडनि इन्हनि सां जेतिरी जंहिंजी जिते स्ट्रेंथ आहे भरपूर शिरकत कई पीटीआई जा ऐं त एतिरा ख़ासि झंडा नज़र ई कोन आया जो तव्हांखे नज़र नथा लॻे अचनि ईअं पियो त असांखे तव्हांखे फ्रंट ते रखी करे हू पोयां चोरी छुपे जेको आहे न तव्हांखे सपोर्ट कनि पिया तव्हां नेशनल असेंबली जो हाल ॾिसी वठो जॾहिं शबीर बिजारणी साहब रेज़ोल्यूशन पेश करण जी कोशिशि कई त हुते हुननि सयूं बि कोन कयूं सपोर्ट बि कोन कयूं हा इहो ॾाढो सुठो सुवालु कयो हिमायत बि कोन कई इहो कमु ॿुधायां थो मज़े जी ॻाल्हि आहे हुन जमा ई कान कई आहे त जमा न कई छो त हुते अक्सरियत जो कोई प्रॉब्लम हुयो त न, पोइ ॾिसो। वज़ीर कानून हुननि खे मना करे छॾी त भई जेको आहे तव्हां हिनखे ईअं वापसि न करे आहे छॾियो। मुंहिंजी गुज़ारिश जी, ॿुधाइण जो please, जवाबु please. वठो हुननि सिर्फ़ु तकरीरूं करणु इहो हुननि जे ट्रिक ऑफ ट्रेड आहे स्पीच करणु ॿ हींअर हुननि जा अलाइज़ केरु आहिनि पीपल्स पार्टी जा People's Party. फेडरल गवर्नमेंट में अलाइज़ केरु आहिनि नून लीग MQM एंड अदर्स ॿिया स्मॉल ग्रुप्स उन्हनि सां ॻाल्हायूं पोइ पेश कनि हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि जी न ॻाल्हायूं उन्हनि जी ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं त भई सही हुयो असांखे तव्हांजो पेश कयूं रेज़ोल्यूशन आउं तो चवां त पेश हिमायत। त कनि न अॼु PTI जमा करे छॾियो आहे मुंहिंजो हुन सां वास्तो कोन्हे पर उन्हनि जमा करे छॾियो आहे हुननि खां जमा करण में रिजेक्ट थिए या एक्सेप्ट थिए जमा त कनि न अच्छा छो त लेटर लिखणु डायलॉग करणु इहो ठीकु आहे मूं तव्हांखे सवेल बि चयो सवेल तव्हां सवालु कयो त छा था एक्सपेक्ट करियो त मूं तव्हांखे इहो चयो त प्रेसिडेंट चवंदो हुकूमत खां अलॻि थियनि छो हुकूमत रिजेक्ट करे पोइ अलॻि थियनि त पोइ त ठीकु आहे रेज़ोल्यूशन त सिंध असेंबली में तव्हां पास कयो न जी सो वॉट कैनाल्स जे जेकॾहिं तव्हां एंटी तव्हां गवर्नमेंट सम्झो था त रेज़ोल्यूशन जी का अहमियत कोन आहे न गवर्नमेंट मां आहिनि त रेज़ोल्यूशन न हुजे जॾहिं पावर में अपोज़िशन में हुजनि त वेल डन ज़बरदस्त छो त हिते मुतफ़िक़ा थियो आहे जॾहिं पावर आहे तॾहिं इन जी अहमियत न आहे जेकॾहिं वापसि करणु था चाहिनि त पंहिंजा अलाइज़ अथनि शहबाज़ शरीफ़ हा। आहे या MQM आहे उन्हनि खे चवनि त बाबा अचो ऐं हीउ वापसि करियो न त जेके बि शर्तूं रखनि ऐं बाक़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त हेठियूं माण्हू मथे जो रिजेक्ट नथो करे प्रेसिडेंट जे ऑर्डर खे हेठियूं को रद्द कोन कंदो सवाइ हुनजे पाण जे सही सो बहरहाल इहा पीपल्स पार्टी वारी ॻाल्हि तव्हां बाहि कोन कयो पिया त हुननि जॾहिं रेज़ोल्यूशन पेश करण जी कोशिशि कई त हू चवनि पिया त मेजॉरिटी कोन्हे का न MQM थी हिमायत करे न PTI थी हिमायत करे हिते हू ज़बानी अची करे तव्हां सां गॾु बीठा आहिनि वरी आइनी या एडन फोरम्स ते पार्लियामेंट्री फोरम्स ते ॾिसो, उहो साथ ई कोन ॾियनि पीपल्स पिया पार्टी जा PTI जा जवाब PTI खां वठो न पर हाणे तव्हां सां गॾु आहिनि न न तव्हां न चओ मूंसां पिया। गॾु भले आहिनि इहो त ईअं थियो त मतिलबु तव्हां छिड़ विछड़ लॻा पिया न, मतिलबु न। साम्हूं ॻाल्हि ॿी ऐं वरी न कतई न ग़लति बयानी था कनि मुंहिंजो रुॻो ॾुख थो थिए त गैराबाद ज़मीनूं आहिनि बिल्कुलु गैराबाद त पाकिस्तान जूं जाम आहिनि मौजूदा कमांड एरिया पाकिस्तान जी 4 करोड़ एकड़ ज़मीन आहे सिंध जी 1 करोड़ 20 लख उन में हिसो आहे नॉन कमांड एरिया में नई ज़मीन पंजाब में आबाद करियो सिंध में आबाद करियो पर तबाही मौजूदा सिंध जी कोस्ट हुन जी डेल्टा जी थींदी ऐं सिंध जे एग्रीकल्चर जी तबाही थींदी सही अच्छा हाणे सर हिन समूरी सिचुएशन में तव्हां सॉल्यूशन वारे कॉन्टेक्स्ट में कहिड़ो किरदारु अदा करे सघो था ठीकु आहे तव्हां माण्हुनि खे मोबिलाइज़ बि कयो पिया पर जेके ॿियनि पार्टीज़ जा कॉम्परस या असीं लीडर्स चऊं उहे बि तव्हां सां बाज़ाब्ता तौर ते गॾाइण जी डॉक्टर कादिर मक्सी थी विया अयाज़ लतीफ़ साहब थी विया या अञा बि छिड़ विछड़ घणो करे नज़र अयाज़ अचो पिया लतीफ़ न क़ौमी अवामी तहरीक त असांजे अलायंस जो हिसो आहे हींअर रुॻो अमेरिका वियल आहे वरी मोटी ईंदो वापसि ईंदा ठीकु आहे कल्लो की गॾिजाणी तव्हांखे ख़बर हुजे या तव्हां पढ़ी आया आहिनि जी कल्ह ॼामशोरम गॾिजाणी मुंहिंजे जाइ ते असां हिकिड़ी लूज़ क़िस्म जी चइजे पर मुशावरती कमेटी ठाही आहे अञा मुशावरती कमेटी ठाही आहे दरिया बचायो मुशावरती कमेटी जेके बि मुतहरिक किरदार आहिनि या हलनि पिया उन मां अक्सरियत खे असां दावत ॾिनी पोइ GSN जा हुजनि उहो सिंध तरक़ी पसंद पार्टी इहे सभु आया हुआ दोस्त कादिर मक्सी बि ॿाहिरि आहे उनजो सीनियर नायब सदर हैदर शाणी आयो हो त उन करे उहे आबादगार तंज़ीमूं जेके नॉन पॉलिटिकल आहिनि उहे यंग डॉक्टर्स आया लॉयर्स आया जेके तव्हां लॉयर्स मूवमेंट ॾिसो पिया उहे आया सिंधी अदबी संगत आई जेके ख़ुदि अदीबनि पर प्रोटेस्ट कनि पिया जर्नलिस्ट फोरम आयो जेको ख़ुदि पंहिंजे कनि पिया इन्हनि खे बि इनवाइट कयोसीं त तव्हां अलॻि अलॻि बि कंदा रहो हिक ॿिए सां सहकारी बि थींदा रहो पर जेकॾहिं अलॻि अलॻि था करियो तॾहिं बि ठीकु आहे को न को जॉइंट इवेंट करियूं ऐं असां फर्स्ट जॉइंट इवेंट वॉक रखियो आहे या मार्च रखियो आहे उहो हैदराबाद में रखियो आहे 19 अप्रैल ते
ऐं हुन में केरु केरु शामिल आहे? तमामु कॉम्प्रेस जमातूं हुजनि या जेके तव्हां हाणे ॻणायूं पिया। जेके PTI बि शामिल आहे। उहो इतिहाद आहे, PTI बि कल्ह हुई, जमात इस्लामी बि हुई, JUI बि हुई। हा, वरी तव्हांखे ॿुधायां त इहे सभिनी गॾियल फ़ैसिलो कयो आहे त हाणे आस्ते आस्ते हिननि जी, छो त मुख़्तलिफ़ जमायतूं मुख़्तलिफ़ तज़ादनि में रहंदड़ जमायतूं, उन्हनि खे 1 पॉइंट एजेंडा ते हिकिड़ो वॉक, हिकिड़ो मार्च थींदो, सम्झो 5 किलोमीटरनि जो मिसाल थींदो या 4 किलोमीटर। 19 अप्रैल ते तव्हांजो हिकिड़ो वॾो 19 मेगा अप्रैल वॉक जो हैदराबाद जॉइंट में इवेंट, आहे, उहो जॉइंट आहे। उन खां ऐं सवाइ हुन वरी में सभु शामिल आहिनि, मतिलबु अवामी तहरीक बि थी वई, STP बि थी वई, इहे सभु शामिल आहिनि तमामु, यानी कॉम्प्रेस क़ौमी अवामी तहरीक। ॾिसो 2-3 जमायतूं अहिड़ियूं हूंदियूं जेके अञा न बुझनि, पर क़ौमी अवामी तहरीक, अयाज़ लतीफ़ जेको तव्हां नालो वरितो, आहिनि उहे आहिनि। अवामी जमहूरी पार्टी आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, पंहिंजो मूं तव्हांखे वकील वग़ैरह चया, इहे सभु। त उन करे छो त हिकिड़े जॉइंट इवेंट जो असरु वॾो पवंदो, ऐं तव्हां सम्झो था त हिन सां वरी ॻणती वारी सूरत हाल वफ़ाक़ में पैदा थी सघे थी, जेकॾहिं ऑलरेडी हिन वक़्तु जेकी मूवमेंट हले पई उन जो वॾो असरु पियो आहे, त हिकिड़ो जॉइंट इवेंट वॾो पैमाने ते इम्पैक्ट असां त आहियूं सियासी माण्हू, चवंदा त बाबा ही अपोज़िशन जा माण्हू। सिंध जो माण्हू बग़ैर सियासी एफिलिएशन जे बि हाणे शहर लेवल ते न, ॻोठ लेवल ते एहतिजाज करणु शुरू कयो। जी, उहे त नंढनि अच्छा, ॿारनि ते एहतिजाज कनि पिया, बिना पार्टियुनि जे बि, यस, बिना पॉलिटिकल एफिशिएंट जे। उन करे सिंध में या सेंटिमेंट्स इन जे अगेंस्ट आहिनि, उहा तेज़ आहे। असां चाहियूं था त सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु ॿुधो वञे। सही, हिते हीअ पॉलिटिकल हेजमनी जेका पंजाब जी सालनि खां वठी आहे, हू लाइक पंहिंजा पसंदि जा माण्हू खणनि था या पसंदि जा पार्टियूं खणनि था। असांजी कंपनी सरकार सिलेक्टिव थिए थी, कॾहिं राज़ी आहे PPA सां, कॾहिं नून सां, कॾहिं PTI सां, जंहिंसां राज़ी थिए पोइ हुनखे हटायो, हुननि खे त हाणी। पर हेजमनी असां ते क़ाइमु आहे, नेशनल असेंबली जे थ्रू, CCI में अक्सरियत जे थ्रू, या सॼी असां ते क़ाइमु आहे। उन करे मजमूई तौर ते सिंध जी मिल्कियत जा फ़ैसिला या सूबनि जी मिल्कियत जा फ़ैसिला सूबनि खे करणु ॾियो। जॉइंट पार्लियामेंट या ॿिया मिल्कियतुनि जा फ़ैसिला मथे थींदा त उनजो हमेशह अक्सरियत तौर ते बेनिफिशरी जेको आहे सो ताक़तवर क़ुवतूं थियनि। उन करे असांखे हूअं ई मजमूई तौर ते इहो क़बूलु न आहे, पर हीअ जेको पाणी जी मूवमेंट आहे, इन में असीं चाहियूं पिया त वधि खां वधि जॉइंट थिए, पर नॉन वायलेंट ते रहे। असांजी पुरम जदोजहद आहे, पंहिंजे लिमिट्स में 1 पॉइंट एजेंडा ते आहे। उन ते पब्लिक अवेयरनेस खां सवाइ पब्लिक प्रोटेस्ट जेकॾहिं न कई वई, हींअर असां आहियूं कानून जे अंदरि, न उन ते अमल कयो वियो। हिकिड़ा फैक्टर्स इहे आहिनि जेके कानून टोड़ीनि था, रोड बंदि, रेल बंदि, पर ही उन तरफ़ पई वञे न। छंबेना असांजी पुरम न ॿुधूं न त पोइ यूथ जेको आहे, न यूथ या ॿियो जेको फैक्टर आहे उहो असांजी कोन ॿुधंदो। तव्हां चवंदा असांखे चवंदा त तव्हां ॻाल्हियूं कंदा आहियो, असीं अमल कंदासीं, पोइ वायलेंस ॾे वेंदी तहरीक, असीं उन खां बचण पिया चाहियूं। ऐं स्टेट उनखे ॾिसे। ऐं ॿियो हींअर जंहिं महिल हिते एहतिजाज थो थिए त सिंधी फोरम जेके ॿाहिरि आहिनि, अमेरिका में, उते बि थियनि पिया, उते कैनेडा में कन्वेंशन्स थियनि पियूं, ऐं हिते बि थियनि पियूं, उते प्रोटेस्ट थियनि थियूं, इंग्लैंड में थियो, स्विट्ज़रलैंड में थियो। त हाणे आस्ते आस्ते इन जो स्कोप वाइड थींदो पियो वञे। हींअर असां पिटिशन फोरम जा लखे माण्हुनि सां सयूं करणु निकिता आहियूं। असांजे शाह बुस्तो ॿिया दोस्त आहिनि, इहे लखे। त असां इंटरनेशनल फोरम से तव्हां हिनखे खणी वञणु चाहियूं था त असेंबलीज़ या असांजी मौजूदा गवर्नमेंट्स जेके आहिनि उहे असां सां मुनाफ़िक़ाना कनि पियूं या नाइंसाफ़ी बि कनि। सिंध तबाह थींदी, असांखे सेव सिंध, पोइ असां यूनाइटेड नेशंस खे लिखूं या ॿियनि इदारनि खे लिखूं, पर असीं इन जे तरफ़ वञूं पिया। सही। CM साहिब सां मुलाक़ात करणु चाहींदो तव्हां हिन बाबति त भई हीउ इशू आहे ऐं असां सभु बि रिप्रेज़ेंटेटिव्स आहियूं सिंध जा, ऐं तव्हां जेको कुझु कयो था असां हुननि सां सहमत न आहियूं, तव्हां डीनोटिफाई कयो, पंहिंजा डिमांड्स हुननि खे तव्हां नथा ॻणाइणु चाहियो? उनजी ख़बर आहे, उहो तमामु घणो अकुलमंद आहे। ॿुधो जी, तव्हां चोलिस्तान में उहा बि हुननि खे ख़बर पई न, उहा ख़बर आहे। ॾिसो हूअं त मिलंदा रहंदा आहियूं, समाजी वास्तो अथऊं, पर हिन बाबति ॻाल्हि थी आहे कैनाल्स बाबति? न, ॾिसो करणु घुरिजे। हाणे वीचारो फासी वियो आहे, हाणे हुनजे वॾे मथे 8 जुलाई ते करे छॾियो, हाणे कूड़णी हणी थकिजी पिया आहिनि, हाणे डिफेंड करे करे थकिजी पिया आहिनि। सो हू पाण वॾे इम्तिहान में आहे, पर मुलाक़ात जी ज़रूरत कोन्हे। ऐं सम्झां पियो त हींअर हुकुमरान आहिनि, असां मुतालबा रखूं था। असां कल्ह बि मुतालबो रखियो आहे, हर प्रोटेस्ट जो एंड में छा हूंदो आहे, 8 जुलाई 2024 जो अप्रूवल वापसि वरितो वञे। जेकॾहिं इन में मदद कंदो
त घर वञी भाकुर पाईंदो अथसि। अच्छा, सही सही। ठीक है, हिते इजाज़त ॾिजो तव्हां शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठां। वेरी इंटरेस्टिंग कॉन्वर्सेशन गोइंग ऑन विद सर ज़ैन शाह साहब। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ फ़ौरन वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन, मूंसां गॾु मौजूदु आहिनि सर ज़ैन शाह ऐं असां उन्हनि खां कैनाल्स बाबति जेकी हू तहरीकूं हलाइनि था, पीपल्स पार्टी किथे स्टैंड करे पई, हू उन मां ख़ैर काफ़ी उन्हनि जी परफॉर्मेंस मां कैनाल्स खे वठी करे जेकी उन्हनि जी हिकमत अमली रही आहे हू उन्हनि मां ख़ासो मुतमइन न आहे। डू यू थिंक त इन्हनि मामलनि खे अदालतुनि में वञणु घुरिजे ऐं काफ़ी सॉल्यूशंस अदालतूं बि ॾेई छॾनि थियूं? हाई कोर्ट जवाबु तलब कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत खां इन मामले ते। कल्ह मुतफ़िक़ा डेट्स छो आमतौर ते सैटरडे संडेज़ प्रिफर कंदा आहिनि, वीकेंड्स, सो उन करे थियो आहे। बाक़ी जेको तव्हां इहो कोर्ट जो चयो, इहो लोअर राइपेरियन जो फेडरल मेंबर सिंध जो हुजणु घुरिजे, इहो परवेज़ मुशर्रफ करे वियो। लास्ट मुक़ररु बि उन कयो 2007 में 10 साल बशीर 10, 2010 में उहो वियो आहे। उन वक़्तु हुकूमत हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, वरी उन खां पोइ आई नून लीग जी, उन खां पोइ आई PTI जी। फेडरल मेंबर मुक़ररु सिंध मां टिनी न कयो, टिनी तव्हां हुतां कयो, ॿिए सूबे मां कयो, वॾे सूबे मां कयो, पंजाब। हाणे तव्हां रुगो इन मां ॾिसो त तव्हांजो ऑलरेडी राइट आहे, उन में 3 दफ़ा मुक़ररी लाइ। अच्छा, वरी इन केस खे खणी उन वक़्त जो जेके मुक़ररु नॉमिनेट थियल हो ग़ुलाम अब्बास लगारी, उहो वियो कोर्ट में त बाबा सिंध मां थियणु घुरिजे, छो त उनजो प्रपोज़ल वियो हो। त सिंध गवर्नमेंट उन वक़्तु क़ाइम अली शाह उनखे परसू न कयो, उहा कोर्ट मां एप्लीकेशन रद्द थी वई, छो त पार्टी सिंध गवर्नमेंट हुई, हू ओॾी महिल एम्प्लॉई हो हुनजो, त न कई। त उन करे इहो जेको हाणे जेको इहो आयो आहे स्टे ऑर्डर, इहो बेसिकली इहो हो, इहो मेंबर जोड़जक ते एतराज़ आहे न, तॾहिं जोड़जक ते न, इहो जेको ऑलरेडी मिलियल राइट हो 20 साल 24 साल अॻे, उहो 3 गवर्नमेंट न कयो, सिर्फ़ु मार्शल गवर्नमेंट कयो, सिविलियन टिनी न कयो। हाणे उनखे वापसि करण लाइ चयो वियो आहे त उहो वापसि सिंध मां मुक़ररु कयो वञे, छो त लोअर राइपेरियन खे पाणी जे मामलनि खे अदालतुनि में खणी वञणु दुरुस्त ॻाल्हि आहे न। छो त 26th अमेंडमेंट कोर्ट्स जी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे, उनखे हैंग करे छॾियो आहे। अच्छा, हा, उन करे या 26th अमेंडमेंट खां पोइ कोर्ट्स जीअं सहाफ़ी जेको प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम जो पेका जेको आयो आहे, उन खां पोइ थोरो चाराना ख़ौफ़ कनि था, त तीअं 26th अमेंडमेंट खां पोइ अदालतूं कमज़ोर थी वियूं आहिनि, नॉमिनी आहिनि हिननि जूं, ऐं उन करे उन्हनि जा फ़ैसिला अलॻि वेंदा। हीउ कॉन्स्टिट्यूशनल मैटर आहे, हीउ हिकिड़ी एग्रीमेंट आहे, अकॉर्ड आहे, उन करे अदालतूं न कनि ऐं अकॉर्ड जे रूह मुताबिक़ फ़ैसिला कनि। 1991 अकॉर्ड जे तहत या 1991 अकॉर्ड थियल आहे राव कमीशन मां। राव कमीशन में 3 शयूं, इन केस ऑफ स्कैरिसिटी कोर्ट में लोअर राइपेरियन जो राइट आहे, कॉन्स्टिट्यूशनल ऐं लीगल राइट राव कमीशन 42 में ॾिनो हो सिंध खे, ऐं असांजे पाणी जेकॾहिं घटि आहे त मिनिमम फ्लो जेको मेंटेन करणु, जंहिंसां सिंध जी एग्रीकल्चर तबाह न थिए, ए 3 राइट 1942 में BN राव ॾेई वियो। उन बुनियाद ते ई सभु एग्रीमेंट्स ठहिया आहिनि। 45 एग्रीमेंट उन ते ठहियो, 91 उन ते ठहियो, 10 डेलीज़ में ठहिजी वियो एग्रीमेंट। माना पाणी साल में हर 10 ॾींहंनि में केतिरो पाणी कहिड़े कैनाल में हूंदो थी वियो। उनखे 1995 में जेको अब्दुल्ला शाह ऐं बेनज़ीर हुई, इन केस ऑफ शॉर्टेज उनखे सस्पेंड करे विया। ग़ुलाम मुस्तफ़ा खर जे चवण ते जॾहिं शॉर्टेज थींदी आहे त पंजाब खे हिसो वधीक मिलंदो आहे। BN राव कमीशन प्रायर टू पाकिस्तान चई वियो, इन केस ऑफ स्कैरिसिटी ऑफ वाटर प्रायोरिटी विल बी गिवन टू सिंध। त हिननि त असांजी पीपलनि 25-30 साल अॻे बि वेड़ी ॿोड़ी आहे। माना इन CJ कैनाल हिननि ठारायो, TP कैनाल हिननि ठारायो, त हींअर ॻाल्हि इन ते पई अचे। ऐं ॾिसो केस पियो रखो पाणीअ जो, उन ते वरी ॻाल्हाईंदो त कीअं था थियनि, त वरी उन ते ॻाल्हाईंदो। असां पंहिंजे कानून जे तहत था वञूं, उन करे बहरहाल तव्हां नथा सम्झो त पाणी जे मामले खे अदालत में खणी वञे। न,
you're against of अगेंस्ट दिस ऐं असां सिधो सो उन चवण आहियूं त जेको तरीक़ो कॉन्स्टिट्यूशनल आहे उनखे रखियो वञे। ॿियो अकॉर्ड जे ख़िलाफ़ accord जी जेकॾहिं फ़ैसिलो हाणे असां इन नतीजे पहुता आहियूं जॉइंट पार्लियामेंट करे अकॉर्ड जे ख़िलाफ़ इवन मेजॉरिटी लेवल ते CCI करे या कोर्ट्स कनि, हीअ असांजी जेका अवामी तहरीक आहे न मञींदी। तव्हां छा था सम्झो CCI जो इजलास छो नथो कोठायो वञे? यानी ताक़तवर धुरनि में बि का न का हलचल ऐं परेशानी ॻणती त आहे न, त भई एतिरो अचे पई रेज़िस्टेंसनि जे माण्हुनि मां, सियासी पार्टीज़ मां, तॾहिं कोन कोठाइनि पिया। ॾिसो CCI जो इजलास न सॾाइणु इहो आउं हुन जो मेंबर कोन आहियां तकड़ि करियां, जेके मेंबर आहिनि उहे ॾियनि उहे कनि, पर असां हलूं था पंहिंजे राइट ते। असीं पिनूं कोन था पाणी, असीं पाणी इन फेडरेशन में न 14 अगस्त 1947 ते जॾहिं असां इहे जॉइन कई आहे सिंध फेडरेशन, त असीं पंहिंजूं ज़मीनूं पाणी नेचुरल रिसोर्सिस खणी आया आहियूं, उन्हनि ते असांजो राइट आहे। उन करे असांखे मेजॉरिटी जेका आहे असेंबली जी उहा को कॉन्स्टिट्यूशन में असांखे राइट फिराए थी, असीं कोन एक्सेप्ट कंदासीं, असीं बगावत कंदासीं। ठीकु। अच्छा सर, जीअं तव्हां हाणे पीपल्स पार्टी जे लाइ पाणी जे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हि कई पई त किथे किथे उन्हनि ॿोड़ण जी कोशिशि कई, पोइ बि जॾहिं चलो ठीकु आहे तव्हांजे मुताबिक़ केतिरियूं नाइंसाफ़ियूं थियूं या जेके शयूं ऑन ग्राउंड मौजूदु आहिनि उन बाबति बि सिंध में इहो खटियूं वञनि था? बिल्कुलु, मामिलो इहो आहे हाणे कॾहिं खां जॾहिं खां चओ ऐं पुराणो वञा या वरी ताज़ो शॉर्ट जे करे 18 सालनि ते था करियूं। हा, एतिरे ताईं रहूं त सही। ई चार्टर ऑफ डेमोक्रेसी, हा, उन में हिकिड़ो शिक लिखियलु हो त केर बि लिकी फ़ौज सां कोन ॻाल्हाईंदो, डील न कंदो। ऐं मुशरफ सां ठाह करे एंट्री कयूं ॿिनि शर्तुनि ते, हिकिड़ो एहतिसाब खां बचणु ऐं ॿियो इक़्तिदार ॾियणु, ऐं उन इक़्तिदार जे एवज़ वरी जेके तव्हांखे रखियूं वयूं शयूं उहे इहे पाणी वियो, ज़मीनूं वञनि, हीअ वञनि, त ही स्टेट एॾी आज़ादु डेमोक्रेटिक कान्हे फ्रॉम वेरी इंसेप्शन। अॼु जी ॻाल्हि न करियां दौर PPA जे या छा, पर इहो डार्लिंग नून बि रहे थी, डार्लिंग ही बि रहनि था, जेको ABC ते कोन्हे। सिविलियन जेको सिस्टम आहे उहो पंजाब जी हेजमनी ते ठहियलु आहे, ऐं उन में जेके हुननि जा सर्विसिस ॾियनि था, ब्रोकर्स आहिनि, उहे ब्रोकर पॉलिटिशियंस खे सिविलियन करे आणींदा आहिनि, ऐं त उहा हेजमनी कॉन्स्टिट्यूशनली बि रहे ऐं उन्हनि जो कब्ज़ो बि रहे ऐं उन्हनि जी सुपीरियरिटी बि रहे। सो हिते जो सिस्टम इंसाफ़ ते ॿधल न कॉन्स्टिट्यूशन आहे, पर छो त असीं हिन जा शहरी आहियूं, उनजे कॉन्स्टिट्यूशन खे मञे, उन में अमेंडमेंट था चाहियूं। ही पाकिस्तान जो बुनियादी कॉन्स्टिट्यूशन जेको आहे पाकिस्तान जे थियरी माना 23 मार्च 2040 जे कॉन्सेप्ट जे बिल्कुलु उबतड़ आहे, छो त हुन में फेडरेशन उनजो मुख्य जुमिलो हुयो आहे, फेडरेटिंग यूनिट्स ख़ुदि मुख़्तार हूंदा ऐं आज़ादु हूंदा। हिकिड़ी ऐं फेडरेशन छा हूंदी आहे, मुख़्तलिफ़ मुल्क मिली हिकिड़ो मुल्क ठाहींदा आहिनि जंहिंमें कुझु शयूं मर्कज़ खे ॾींदा आहिनि। हींअर हू असांखे हेठि था ठाहिनि, सो उन करे कॉन्स्टिट्यूशन जूं पेचीदगियूं आहिनि, पर उनखे कॉन्स्टिट्यूशन जी बहाली, सुप्रीमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन। अच्छा, हींअर त इहो ॻाल्हि आहे त मौजूदा 73 कॉन्स्टिट्यूशन उहो उनजी सुप्रीमेसी क़बूल नथी कई वञे, प्रोविंस सिर्फ़ु पंहिंजा डिपार्टमेंट हलाईंदो, पर मिल्कियत जेका हूंदी उन जा फ़ैसिला कंदो। उन करे हींअर कॉन्स्टिट्यूशनल जी बहाली ऐं इदारा पंहिंजनि हदुनि में कमु कनि। इदारा सम्झो फ़ौज पंहिंजे हदुनि में कमु करे ऐं ॿिया बि इदारा कनि, इहो हींअर पाकिस्तान जो सुवालु आहे। पाणीअ खां पोइ असां इन जे तरफ़ तहरीक वञण वारा आहियूं। प्रोग्राम घटि थोरो क्विकली आउं तव्हांखे कुझु सवाल अञा वधीक करणु चाहींदसि त हाणे तव्हांखे पार्लियामेंट्री सियासत में कामयाबी छो न मिले पई? इलेक्शन में बीहो पिया ऐं जॾहिं को इशू थिए थो त इशू बेस यानी लॻे पियो तव्हांजी सियासत थी वई आहे, छो मोट न मिले पई इलेक्शन में? ॾिसो, असां पंहिंजे नज़रियात ते बिलीव करियूं था ऐं असांखे पब्लिक में यकीननि तौर ते हींअर वञूं था त माण्हू चाहिनि त था न, पर इक़्तिदार त खपे न, जेकॾहिं सॉल्यूशंस तव्हांखे ॾियणा आहिनि। मूं तव्हांखे सवेल सवाल जो जवाबु ॾेई छॾियो त सिविलियन रूल पंहिंजे ब्रोकर्स जे थ्रू अचे थो ऐं प्लान पहिरीं थो थिए 2024 में PMLN गवर्नमेंट ठाहींदी। दिस इज़ वॉट 2008 में पीपल्स पार्टी ठाहींदी, 2013 में PMLN ठाहींदी, 2008 में PTI ठाहींदी। भई ऐं वेझर जी ॻाल्हि कयां, पुराणनि खे त ॻाल्हाईंदो ॻाल्हाए सघंदा, पर टाइम कोन्हे। हाणे एॾो कंट्रोल आहे ऐं असांजी थियरी खे, सोच खे लिखंदा आहिनि सब नेशनलिस्ट, रेड लाइन। असां जंहिं ॾुखिया आहिनि, तकलीफ़ुनि था गुज़ारियूं,
तव्हां गुज़ारे ॾिसो त ख़बर पइजी वञे। पर असीं पंहिंजे नज़रियनि, पंहिंजी सोच, पाकिस्तान जे बुनियादी कॉन्सेप्ट 1940 रेज़ोल्यूशन जे बुनियाद ते ठाहींदा, 73 कॉन्स्टिट्यूशन खे अमेंड करे बेस ते न ठाहींदा त हिन मुल्क जी मुस्तक़बिल में फेडरेशन न हली सघंदी। सबबु अॼु जेके बलूचिस्तान में तव्हांखे अनरेस्ट थी नज़र थिए, उहा बि इन करे आहे। KP में वधंदी ऐं हींअर सिंध ते जेको वॾो लॻो आहे, असां ख़ुदि इन जे तरफ़ वधंदासूं त माण्हुनि खे चवंदासूं त पैरिटी इन नेशनल असेंबली, सभिनी सूबनि जी बराबरी नुमाइंदगी, हीअ अक्सरियत वारी जेका 73 कॉन्स्टिट्यूशन आहे, इहो हाणे वाइबल न रहियो आहे, इन खे अमेंड थियणु घुरिजे। अच्छा, ठीकु। अच्छा सर, ॿियो तव्हां नून लीग खे भला कहिड़ी सिफ़ में बीठे ॾिसो पिया, छो त नून लीग तव्हां सां ठाह बि रहियो आहे, तव्हांजी काफ़ी वक़्तनि में तहादी बि रही आहे। सो हाणे कंसिडरिंग द करंट सिनारियो, कहिड़ी सिफ़ में बीठल नज़र अचे पई? व्हाट्स योर ओपिनियन ऑन PMLN चोरी जो माल मिले त वठिबो कोन्हे, उहो बि ॾोहारी थींदो आहे। हिते बेनिफिशरी जंहिंमहिल मिलनि थो, कैनाल्स मिलनि था, त भाङे भाई वारा हींअर असांखे पीपल पार्टी ऐं नून लीग एटलीस्ट वाटर इशू में भाङे भाई वारा, उन करे असीं सभिनी खे ॿिन्ही खे साॻी नज़र सां ॾिसूं। अच्छा सर, जॾहिं खां कैनाल्स वारो इशू साम्हूं आयो पए, कॉम्प्रेस जमातूं या उन्हनि जा लीडर्स तमामु घणा एक्टिव नज़र आया, सो इहो बि इम्प्रेशन ईंदो वियो, ख़ासि करे ईअं चऊं त मीडिया पारां, त भई जेके कॉम्प्रेस माण्हू आहिनि उहे हाणे हिन मौक़े जो फ़ाइदो वठण जी कोशिशि कनि पिया। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो, असांजो कारकुन पावर में कोन्हे, जुलूस कढे थो, हले थो, छा फ़ाइदो थो वठणु चाहे? पंहिंजे वतन सां मुहबत थो करे, उन लाइ तकलीफ़ूं सहे थो, उन खां पोइ बि उनखे सबक़ु मिलियल आहे वतन दोस्तीअ जो, या जेको उन वटि दर्द आहे उन ते हू निकिरे थो। जॾहिं त ॿियो जेके नथा निकिरनि, ॿिया ईअं नथा निकिरनि जीअं हीउ थो निकिरे, हीउ जेल सहे थो, तकलीफ़ूं सहे थो, उन करे हिकिड़ो इहो आहे। बाक़ी ॿियो जेको मूवमेंट जे हवाले खां अचो, नेशनलिस्ट खे त शाबस आहे, बिना पावर, खोड़ जमायतूं नेशनलिस्ट आहिनि जेके पावर में बिलीव नथियूं कनि, हिकिड़ियूं आहिनि सेपरेटिस्ट आहिनि जो की चवनि था सिंध अलॻि मुल्क थियणु घुरिजे, पर उहे बि सिंध जे इशूज़ ते एतिजाज कनि था, उन्हनि जो त रस्तो ई अलॻि आहे। पर जेके असां उहे आहियूं जेके विदिन कॉन्स्टिट्यूशन रही ऐं उन में अमेंड करे रहण था चाहियूं, उहे या जेके अपोज़िशन जमायतूं आहिनि फ्रॉम वेरी फर्स्ट डे, माना लास्ट 8 महीननि खां वठी कोशिशि करियूं पिया त गॾु आहियूं, पोइ को थोरो थधो आहे, को थोरो तेज़ आहे, छो त असां हिनखे डू और डाई सम्झूं पिया। के माण्हू के पॉलिटिकल पार्टियूं सम्झनि पियूं त हीउ सुठो पॉपुलर इशू आहे, इनखे खणिजे, त पोइ हर कंहिंजी के माण्हू हूंदा आहिनि जेके चवनि था पॉपुलर इशू कहिड़ियूं सियासी पार्टी जेकी ईअं इस्तेमालु कनि पियूं। इस्तेमालु ॾिसो, हिकिड़ा माण्हू निकिरी अची था ॿाहिरि बीहनि, पर ख़ैर असांजी अलाइंसूं त असां सां ठीकु आहिनि, पर असांजी लेवल जेका आहे न, लेवल ऑफ इंट्रस्ट नेशनलिस्ट जी वधीक डीप आहे इन कंपेरेटिव विद अदर सेंट्रलिस्ट या ॿियनि जे। पर ज़ाहिर तव्हां इक़्तिदार में अचणु त ज़रूरी आहे न इशूज़ खे सॉल्व करण जे लाइ, न त पोइ केॾा माण्हू एहतिजाज ई कंदा। यकीनी तौर ते राहे रास्त बुरो अगरि दूर रस्त, इहो फारसी ख़बर, सिधो रस्तो तो भले परे अचे। इक़्तिदार जी जेका घटी आहे सा हिकिड़े कॉरिडोर मां अचे थी, ऐं उहो कॉरिडोर में प्री इलेक्शन्स बार्गेनिंग थी, MOU साइन था थियनि, जिन में तव्हांखे सवेल रहियोसीं, यानी पार्लियामेंट में तव्हां हाणे असांखे कॾहिं बि नज़र न ईंदव। ईंदासीं पंहिंजे माण्हुनि में जाइ पैदा करे, ऐं तव्हां ॾिसंदव त हीउ जेको कब्ज़ो आहे सिविलियन तोड़े ॿिए इन ते उनजो कंपनी सरकार जो, इनखे टोड़े ऐं पार्लियामेंट में ईंदासीं। टाइम वॾो लॻी वेंदो, रास्तो सिधो वठिणो आहे, भले परे हुजे, न त शॉर्टकट्स अवेलेबल आहिनि, उहे हर वक़्तु अवेलेबल आहिनि, ऐं शॉर्टकट ते तव्हां नथा वञणु चाहियो। थैंक यू वेरी मच सर, इट वॉज़ अ वेरी इंपॉर्टेंट डिस्कशन विथ यू। ऐं वधीक नाज़रीन असां ॾिसंदासीं ईंदड़ ॾींहंनि में त सर ज़ैन शाह पंहिंजी तहरीक खे अञा वधीक तगड़ो कीअं कनि पिया, कहिड़ियूं सियासी पार्टीज़ उन्हनि सां गॾु बीहंदियूं। कुझु सियासी पार्टीज़ ऐं कॉम्प्रेसनि जा नाला उन्हनि खयां बि ॻणाइण जी कोशिशि बि कई। सो बहरहाल ॾिसूं था त केतिरो हू इन्हनि मामले ख़िलाफ़ बीहनि था, हुनजो नतीजो छा निकिरंदो, ज़ाहिर ईंदड़ ॾींहंनि में असांखे ख़बर पवंदी। सो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, वधीक मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।